दोस्तों अॼु सोचो आहे त चांडे खे थोरो सेट कयूं मतिलबु वार सेट करायूं दाढ़ी वाड़ी सेट करायूं सफ़ाई मजनू लुक आहे मुंहिंजे साम्हूं ऐं फ्रेश नथो थिए हिनखे सोचूं था त फ्रेश लुक ॾियूं हलजे चांडिया ठीकु आहे भाउ असां वञूं था सैलून ते हवा हिकु ॻाल्हि ॿुध सुणा मंकी साहब चांडे लाइ छा थो करे सघीं चांडे खे पहिरियों ॾिस तूं चांडे लाइ करे छा थो सघीं सब कुछ कहिड़ो मतिलबु छा छा जेको चवंदो न तूं ॿुधा न हुनखे छॾ हुन पहिरियों तूं हुनखे ॾिस हुन हे सिस्टम ॾिस सॼो हाणे तूं छा थो करे सघीं चांडे लाइ चंगे ना सब कुछ कर सको ना साईं हाली त जवान दी सेटिंग बेटिंग क्यों यार पप्पू क्यों यार खे पप्पू कयो हां सेटिंग कंदेसि दाढ़ी वाड़ी वार बार सफाई यार हिनखे कराए था ॾियनि हिनखे हीरो था बणायूं हे ख़बर थी मसइलो छा आहे हां हाणे हिन इश्क तो हथु खयो आहे हाणे दाढ़ी लाहे नथो ॾिए मां ज़ोरी वठी आवांसि अरे चाहे सदाड़ी वार वाला पप्पू क्यों वाला हाणे हिन महिल राज़ी आहे जे थोरी देरि वरी हेॾे होॾे थियो त न लाराईंदो ना राजी हाणे सुक करेसि सुक क्यों लास करेसि सुक उथ बा चांडिया हल चांडिया अंदरि तूं कॾहिं शादी कंदे अड़े अञा केतिरो वॾो थींदे कमाई घणो थो 100 रुपयो डेली न त 50 रुपयो ज़ाल खे ॾिजां 50 रुपयो ख़र्चो पियो छा सही आहे ओके मां तुंहिंजे चाचनि मामनि खे सभिनी खे ॾिसां थो उहो गानो ॿुधो थी ढोल धमाकनि सां ईंदासीं चाचनि मामनि सां ईंदासीं हाणे हे तुंहिंजा ॿई छा थियनि मामा ते नी अब हाणे मामा अब हाणे मामनि चाचनि सां ईंदासीं वाह जी ॻाल्हि कई थी नालो छा अथई हाणे जाने ॿ ॻाल्हि शादी तुंहिंजी मां थो करायां पर ज़ाल खे सुखियो रखंदे वाइदो कर वाइदो ॾाढी त रख न जवान थी न मंगी न ॾाढी त रख हल ठीकु आहे वाइदो अब हाणे तव्हां ज़मानत खणंदव नंढी हां सही हां ज़मानत आ सही अब हे चांडे सां गॾु मां बि नज़र पियो अचां शीशे में वाए चांडे जो हे सिस्टम सॼो सेट कर हे अॼु अलाए कीअं राज़ी थियो आहे न त हिन मना कयो त मां न वार कटराईंदुसि न दाढ़ी लाराईंदुसि बसि इश्क तां बाक़ी हथु खयो अथई चांडे इश्क तां हथु खयो न जी अलाह अची कयोसि ॾिसूं कटिंग हाणे नई ॻाल्हि ॿुध छोटू हेॾा ॾिस न इश्क विश्क जे चकर में न पंहिंजा वॾो थियनि त हे ॾिसंदो आशिकनि जा कम हे ॾिस छा थी वियो अथसि मथां तूं वरी करीं मामनि खे पोइ वरी तंग करीं त न हिते ई कंदुसि शादी कजां जिते मामा चवनि न उते कजांइ या हिकिड़ी न त छोकिरी मुंहिंजे नज़र में आहे उमिरि बि घटि अथसि 24-25 साल अथसि जे करे त मां उते ॻाल्हायां उते न केतिरी उमिरि हुजे उमिरि जी केतिरी हुजे ॿुधा 3, 2, 1 अब चांडियो न थी न चांडियो बि चुप हूंदो आहे तूं ॿुधा न केतिरी उमिरि जी हुजे 12 साल जी हुजे गुनाहगार विया गुनाहगार हले था 12 साल जी शादी थो करे हा पाण 12 सालनि जो आहे तूं ॿधाईंदे असांखे कोर्ट में हा अब चांडियो रेडी आहे सही चंगे रेडी तैयार जी हो तो सामने आ जाए साम्हूं हाल ॾिसूं था बिल्कुल ये पहले की हाने किया हाणे दोस्तो ये ॾिसो चांडियो सफ़ा मन थी वियो आहे हाणे वा चांडिया तूं त ॿरी थो सफ़ा चांडिया पहिरियों तूं कीअं हाणे कीअं हाने दाढ़ी वार सेट कराया लटा वटा चेंज थी विया सफ़ा तूं आए ॻोठो त सफ़ा ईअं वरी उहो ई साॻियो ग़रीब चांडियो थी आहे हाणे कीअं हाने अमीर चांडियो थी अमीर चांडियो थी वियो इश्क त हथु खयईं न जी बिल्कुल इश्क दा हथ कयो है अब तव्हां इश्क त हथु खयो आहे न साईं आजा असा आए अञा तव्हांजो आहे हां हा अब तुंहिंजो तूं इश्क जहिड़ो ई न आहीं चांडा अब हिन चांडे जो बि इश्क तो हथु खणी छॾियव चांडा हिनखे मशवरो को ॾे हथु खणे या छा करे ॾसेसि कुझु ये भी मेरा बटे दिन हथ खणी वेंदो हथु खणी वेंदो हाल हमरा लॻनि था तव्हांजी नज़र पई त असां जल्दी हथु खणी वेंदा दोस्त चांडे खे ॾिसी रहिया आहियो चांडो वॾो ख़ुशि आहे ऐं चांडो जंहिं महिल आयो त वीचारो सफ़ा ईअं परेशान हो मूंखे चए पियो दाढ़ी बि न लाहींदुसि ऐं वार बि न कटराईंदुसि ऐं मजनू थींदुसि मां चयोमांसि भाई ईअं न कर चांडिया सफ़ा बर्बादी थो ॾेखारे तूं मजनू न थी हे दौर न आहे बेवफ़ा माण्हू थी चांडिया सभु
जी जी महिरबानी हा न हाणे सम्झी वए बिल्कुल बिल्कुल हाँ हाणे ईअं ई रहंदे मूं वटि हाँ ये ॻोठ त न वेंदे न हाणे ना ना बहुत पॉइंट है हलो दोस्तो हे चांडे वाइदो कयो अथव हाणे ॻोठ वोठ न वेंदुमि तव्हां बि मूंखे बि ॾिसी छॾियो हूंदो साम्हूं हिन शीशे मां बि नज़र अचां थो चांडे सां गॾु तयारु थी वियो चांडियो हल चांडिया हल भाउ हल त तोखे चांहि पीअंदे चांडिया जी जी मेरा दोस्तो असां हाणे मनी हिकिड़ी चांहि पीअंदासीं का कड़क ऐं चांडियो हिन महिल तयारु थी वियो आहे रेडी थी वियो आहे ऐं हाणे मूंखे लॻे थो त सम्झी वियो आहे ॻाल्हि खे सही आहे जी बिल्कुल हलो यार लाला यार इसको ऐसा एक चाय पिलाओ पुरानी बातें सारी भूल जाए कड़क चाय ऐसी चाय पिलाऊंगा बेफिक्र हो जाओ पक्का प्रॉमिस प्रॉमिस पठान वाला वादा हाँ चल भाई चांडियो ऐसी चाय पिलाओ पुरानी सारी बातें भूल जाए इश्क विश्क खत्म हो जाए भूल जाएगा पुराना छोटे बच्चे भी भूल जाएंगे बच्चे ना भूले ना बच्चे याद हो चल आजा बेटा तेरे को चाय बस शोरूम पे मिल जाएगी ना चाय हाँ मिल जाएगा लाला वो तुम्हारी तरफ से चाय हाँ नाम क्या लाला अब्दुल खालिक अरे वाह चांडिया वाह यार वाह जो कम की चांडिया ये छबर भी खाईंदा आहिनि हाँ मेरा भाई छप्पर लूसन सभु खाईंदा आहिनि सब खाएगा हाँ यार ये तो शौक़ सां था खाइनि यार शाम में इन्हनि खे पार्क वठी हलूं जी जी हाँ यार थोरो घुमनि फिरनि वीचारा पिंजरे में त ईअं बंदि मज़ो न आहे यार दोस्तो ही ॿ सेड़ आहिनि मुंहिंजी नंढड़ी पालिया आहिनि घुमाईंदी बि हिननि खे आहे पर हे बि ठही आहिनि हिकिड़ो नालो रखियो अथई जेली ऐं हुन कारे जो रखियो अथई कोको सो सॼो ॾींहुं बसि हिननि जा नाला खणंदी आहे ऐं हिननि खे हर शइ खाराए थी टॉफ़ियूं बि खाराइनि थी हा भाई टॉफ़ियूं खाराए पियो न मैंने टाफी तो ना खाना है न खाईंदा आहिनि न हाँ दोस्तो असां चांहि पी रहिया आहियूं ऐं हिकिड़ो टियों करेक्टर बि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो नट बुल्ट में नंढा ॿ हूंदा मुंहिंजा पुट हे नंढो उहो आहे जेको वधीक शरारती हूंदो वॾो छो आहे थोरो सोबर थी वियो आहे सोबर थी वियो न उहो छा थी करे वाला थोरो हाणे वॾो थी वियो आहे त हाणे करणु घुरिजे चए थो हाणे थोरो वॾो थी वियो आहे त थोरो हाणे ईअं करणु खपे ऐं दोस्तो चांहि पियूं पिया हे ॾिसो हिन कप ते लिखियलु आहे नट बुल्ट दोस्तो पार्क बंदि आहे मतिलबु बंदि आहे छोकी त तालो हणी अलाए कॾहिं वियो आहे असां पार्क जे गेट ते हे सेड़ खणी बीठा आहियूं सभु माण्हू हीअं बीठल आहिनि गेट बंदि आहे हे ॾिसो गेट खुले त वरी असां अंदरि वञूं था दोस्तो ये हिकिड़ी लेडीज़ ॾिसो शीखुनि जे मथां टपे पई यानी पार्क बंदि आहे क्रॉस पई करे शीखुनि जे मथां ऐं मां तव्हांखे क्लोज़ करे थो ॾेखारियां अरे राजा तुंहिंजा तूं बि यहीं आहे वालेकुम बाक़ी हाल थी ख़ुशि ठीक ठाक अब राजा तुंहिंजो बि अची वियो आहे अचानक अची वियो आहे राजा तुंहिंजो अब कीअं ख़बर पई हिते मोकल कनि न असांखे ॿुधाईंदा मोकल तुंहिंजा हुते भरिसां वारनि ॾसियो अथई तव्हां साम्हूं विया अथई हा न केर त ॾिसियो ॿियो केरु लॻो पियो अमन मान बसि तव्हां ॿुधायो ठीकु मज़े में टाट सफ़ा बस एंजॉय पिया कयो मंज़ो बसि यार एंजॉय छा असां चयो हाणे जुमे जो ॾींहुं आहे आदरी खोलियो आहे शोरूम पार्क खुलियो जी जी पार्क खुली वियो आहे ऐं सेड़ खणी आया आहियूं पार्क जे लाइ असां चयोसीं हिननि खे बि घुमाई फिरायूं ज़बरदस्त हिन ते हाणे नज़र पई आहे हाणे नज़र पई थी हे त वॾा थी आहिनि इलाही माशाल्लाह हाणे वॾा थी विया आहिनि न हा हा यार वॾा थी विया आहिनि असां हिननि खे मकई बि ॾिनी आहे खाइनि था ॾाढो शौक़ सां मकई शौक़ सां था खाइनि अच्छा हा अस्सलाम वालेकुम दोस्तो मां इमरान चांडियो ऐं हिन वीडियो ज़रिए मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधाइण थो चाहियां बल्कि मैं ज़रूरी सम्झो त ईअं करणु खपे कुझु दोस्त असांजा जेके आहिनि परदेसी आहिनि परदेसी मतिलबु दुबई में सऊदी में चाइना में अलाए किथे किथे अमेरिका में रहनि था असांजा भाइर आहिनि उहे चाहिनि था त मां हिन चैनल जे ज़रिए हिन वीडियो जे ज़रिए तव्हांखे कुझु उन्हनि जे तरफ़ां ॿुधायां मतिलबु उन्हनि जा जेके पैगाम आहिनि उहे पुॼायां ठीकु आहे असां चयोसीं ओके भाउ उन्हनि कुझु 3, 4, 5 दफ़ा मूंखे इहो चयो त यार इमरान भाई असांजो हिकिड़ो मैसेज आहे यार इहो कन्वे कयो प्लीज़ मां ठीकु आहे ओके भाउ कंदासीं सॉरी लेट थी वियासीं हिकिड़ो दोस्त आहे असांजो अदनान लिगारी उहो चए थो दादा ज़फ़र जी पारत आहे वाह ज़फ़र खे सभिनी जी पारत आहे ॿियो चवनि था माण्हू त चांडे जी पारत आहे चांडे जी पारत आहे असांखे पारत आहे बेफ़िक्र थी वञो चांडियो असांखे ॾाढो प्यारो आहे जीअं तव्हां असांखे पहिरां ऐं जेको चाइना में हिकिड़ो रहे थो असांजो दोस्त आहे डॉक्टर अब्दुल समद सिंधी या असांजो डॉक्टर अब्दुल समद हमेशह असांजी वीडियो खे ॾिसंदो आहे ऐं वेट कंदो आहे असांजी वीडियोज़ जा हिकु ॿ दफ़ो हुन वीचारे मूंखे चयो त इमरान भाई मुंहिंजो नालो पंहिंजी वीडियो में ज़रूरु खणिजो सॉरी लेट थी वियासीं पर देरि आहे दुरुस्त आहे चवंदा आहिनि न उहे थी वियो चाइना में असांजो डॉक्टर अब्दुल समद भाउ तव्हांजो मैसेज पुॼी वियो ऐं इनशाला वरी नेक्स्ट वीडियो में तव्हांजो ई नालो खणंदा रहंदासीं अच्छा हिकिड़ो आहे SSS एविएशन उन चयो त अदा तव्हां गाॾियुनि जी जेका वीडियो रखो था उहो उर्दू में बि रखो था की उर्दुनि खे बि मालूमात मिले छो त तव्हांखे इलाही मालूमात आहे त ॿियनि उर्दू ऐं सिंधी सभई ॾिसनि त तव्हांजा व्यूज़ वधंदा सब्सक्राइबर वधंदा अदा बसि ठीकु आहे हाणे जेको थियो सो थियो असां उर्दू में बि वरी सिंधी ऐं उर्दू मिक्स कंदासीं सही आहे भाउ तव्हांजी बि ॻाल्हि रखंदासीं ऐं ॿियो अदा एम सुलेमान रिंद चए थो त चांडियो जी
परमानेंट तव्हां रिहाइश कयो ऐं उनखे परमानेंट पाण वटि रखो। अब हाणे जान ॾियो परमानेंट असां वटि आहे ऐं असां वटि रिहाइश अथसि ऐं मुंहिंजे शोरूम ते ई हूंदो आहे, मूंसां गॾु ई हूंदो आहे ऐं तव्हां जीअं तव्हांखे जान ॾियो पर ईअं मूंखे प्यारो आहे। ऐं दोस्तो हिकिड़ी तव्हां अदाकारा ॾिठी हूंदी अमा खेरा, ड्रामनि में तव्हां ॾिसंदा हूंदव अमा खेरा जे नाले सां हुनजी हिकिड़ी धीउ आहे, हुन हिकिड़ो चैनल खोलियो आहे हैप्पी ब्लॉग्स जे नाले सां। दोस्तो इन चैनल खे ॾिसिजो, फैमिली चैनल आहे, सुठो चैनल आहे, मां बि पाण वटि सब्सक्राइब कयो, तव्हां बि कजो ऐं हुनजी मां लिंक हिन डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, तव्हां ॾिसिजो, हुनखे लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो। ऐं दोस्तो हिकिड़ो असां वटि दोस्त आहे हबीबुल्ला जलबाणी, उहो दुबई में रहंदो आहे। उनजी फैमिली खे कंहिं चयो आहे त भाउ हबीबुल्ला शादी करे छॾी दुबई में, त उन चयो आहे दादा मां शादी न कई आहे, अम्मा मुंहिंजो वॾो भाउ जिन बि उनखे तव्हांखे चयो आहे तव्हां परेशान न थिजो, मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो पीउ जेको आहे ऐं जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे उहो परेशान न थियो, मां शादी न कई आहे, हालात थोरा हेठि मथे थी विया कोरोना जे चकर में ऐं मां वापसि ईंदुसि शादी पंहिंजे ॻोठ में कंदुसि। ऐं इहो अदो आहे लाड़काणे शहर जो, ठीकु आहे। ऐं ॿियो दोस्त आहे असदुल्ला मला, असदुल्ला मला जेको आहे सऊदी अरब में रहंदो आहे, उनजी नौकिरी वीचारे जी हली वई, विच में थोरो कोरोना में मसइलो थी वियो, उहो बिल्कुलु सेट आहे उते, पंहिंजे दोस्तनि वटि आहे, उनजा दोस्त ॾाढा सुठा माण्हू आहिनि, उन्हनि सां गॾु ऐं कुझु ई अरसे में उहो वरी जॉब ते लॻी वेंदो, तव्हां परेशान न थियो। असदुल्ला मला नौकिरी मिली वेंदी। इहो अदो आहे नवाब शाह जो असदुल्ला मला, ठीकु आहे भाउ, तव्हांजा मैसेज पुॼी विया। ईअं ई दोस्त तव्हां असांखे मैसेज कंदा रहो ऐं असां तव्हांजे वीडियो में ईअं शामिलु कंदा रहंदासीं। पर हीअ सिर्फ़ु उन्हनि दोस्तनि लाइ जेके ॿाहिरि रहनि था, असांजा जेके मुसाफ़िर दोस्त आहिनि, सऊदी में रहनि था, चाइना में रहनि था या सऊदी में रहनि था, बल्कि दुबई में दुबई में रहनि था या ॿाहिरि कंहिं बि कंट्री में रहनि था, अमेरिका में रहनि था, उन्हनि जे लाइ इहा आहे। तव्हां पंहिंजो नालो ऐं जेको मैसेज करिणो आहे असांजे कमेंट में कंदा कयो, असां उनखे तव्हांजे प्यारनि ते पुॼाईंदासीं। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। अचु बाबा तूं न त डिस्टर्ब कंदी, हलिया हलिया। दोस्तो हीअ मुंहिंजी नंढड़ी आहे, बार बार मूंखे ॾिसे पई ऐं मां चयोमांसि अचु।